सिंध टीवी नेटवर्क के सदते दरिया खान मरी में सिंध अवामी सथ पारा सिंध जा बेट ज़मीन सिंध की मिल्कियत के सिरे हेठ मच कचहरी कोठाई वई, जैमें सुगड़न शायरन और शहरन वरी अग में शिरकत कई। मच कचहरी दौरान सुगड़न अबल हसन परियो मोहम्मद बख्श सहतो ऐं ॿिन दूर बय ताईं गुजारतू ॿुधाए दाद हासिल कयो। असांजे इश्क उल्फत जूं थियनि ओताक में ॻाल्हियूं, मलूकनि जे मोहबत जूं थियनि ओताक में ॻाल्हियूं। वसन ही कख पलाणी कखनि जो थिए ख़ुदा साणी, जिते नंढपिण गुज़ारी मूं जवानी मूं जिथे माणी, जिते पोड़नि जी इज़त थिए न थिए जिते ॻाल्हि ॿाराणी, कचहरियूं जिते अमीराणियूं फ़क़ीराणियूं गरीबाणियूं, गरीबनि जे त गुरबत जूं थियनि ओताक में ॻाल्हियूं। गुल चए सिंधी सब जिंदाबाद होंदा, ॻोठ वाहण वस्तियों से आबाद होंदा, वेरी वतन जा से बर्बाद थींदा, परियो चए पंहिंजे बूटे सोदा ॿरंदा, ही बच्चा माओ जीजल जो सदा ख़ैर घुरंदा, वञी कचहरी जे कोडर ऐं करारनि खे चइजां, अदा कांग न्यापो संघारनि खे चइजां, मुंहिंजे वतन जे धड़नि ऐं धनारनि खे। जज़ फनकारन ज़ाहिद जावरी ऐं मीर हसन मरी सुरन जी वरखा करे वेठलनि खे जुमाए छॾियो। उन मौके ते क़ौमी शायर मेहर टिबाई, खादम हुसैन चांडिये, इमाम बख्श उमराणी ऐं ॿियनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जेकी सिंध धरती आहे, सिंध धरती जा जेके दोस्त आहिनि, जेके नौजवान आहिनि, जेके पोड़ा आहिनि, उहो असां सॼी दुनिया खे इहो न्यापो ॾींदा आहियूं त असां सिंधी माण्हू गॾु आहियूं। त जेका असांजी मिल्कियत आहे उहा असांजी आहे, असांखे कंहिंखां मिंथ करे पुछण जी वठण जी ज़रूरत कोन्हे का, असां उनजा धणी आहियूं। ॾाढो ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं। ही जेके ॾिहाड़ा हूंदा आहिनि, अवाम असांजी सिंधी हूंदी आहे तमामु ख़ुशि, ऐं अहिड़ो तमामु असां ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं जीअं बाक़ाइदे ईद जा ॾिहाड़ा मल्हाया वेंदा आहिनि। ओ मूंखे रुठल पर चाहे ॾे हो जमालो, मूंखे रुठल पर चाहे ॾे हो जमालो। दरअसल असांजो 6 दिसंबर ते बि दरिया खान में हिकिड़ी वॾी रैली रखियल आहे, ऐं अॼु बि असांजे हिते मच कचहरी रखियल आहे, जंहिंमें परे परे खां सुघर आया आहिनि, जेके पंहिंजी जेको आहे सिंध धरतीअ लाइ जेको आहे सो पंहिंजा सुघर पेश कंदा। हिन साल बि सिलसिलो इंशाअल्लाह असां जोश ख़रोश सां मल्हाईंदासीं। वफ़ा खे इहो वाज़े करण था चाहियूं त हीअ ॿेट जेके आहिनि सिंध जी मिल्कियत आहिनि। हुननि चयो त सिंध धरती जा वारस आहिनि, सिंध जे ॿेटनि ऐं ज़मीन जे इंच इंच जी हिफ़ाज़त कंदा। मीर मोहम्मद लाशारी, सिंध टीवी न्यूज़, दरिया खान मरी।